विछा न पूरो पवां दौड़ा सहता विछा न पूरो पवां ए ज़िंदगी तुंहिंजो इख़्तिसार अलॻि दस्त किरी फुगस इश्क कयो हिकु अञा ॿियो बि कोसार अलॻि। साईं वॾा असांजी हिन अदबी निशस्त जी पुॼाणी थिए थी ऐं हिन खां पोइ महफ़िल मौसीक़ी शुरू थींदी। तव्हांजे लाइ रेडियो टे जा मशहूरु फ़नकार आहिनि ऐं सभ खां पहिरीं तव्हांजे साम्हूं मुश्ताक मीरासी पंहिंजे कम जो मुज़ाहिरो कंदो। हिन सां महफ़िल मौसीक़ी जी पाणी पूरा कयूं।